अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व शफीना व नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बादु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साल साइलुम बिअज़ाबिन वाक़ि लिलकाफ़िरीन लैसा लहु दाफ़िर मिनल्लाहि ज़िल मारिज तारुजुल मलाइकतु वर्रूहु इलैहि फ़ी यौमिन कान मिक़दारुहु ख़म्सीना अल्फ़ सन्ना फ़स्बिर सब्रन जमीला इन्नहुम यरौनहु बईदा व नराहु क़रीबा यौम तकूनुस-समाउ कल-मुह्ल व तकूनुल जिबालु कल-इह्न व ला यसअलु हमीमुन हमीमा युबस्सरूनहुम यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाबि यौमइज़िन बिबनीहि व साहिबतिही व अखीही व फसीलतिही अल्लती तुवीह व मन फिल अर्ज़ि जमीआ सुम्मा युनजीह कल्ला इन्नहा लज़ा नज़ाअतल लिश्शवा तदउ मन अदबर व तवल्ला व जमा फअवा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़र रसूलुहुन नबियुल करीम व
वनहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन। अम्मा बादु क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया मज़रअतुल आखिरह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा बादु फ़इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल की मोहब्बत से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिल अंबिया व खातमिल अंबिया व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमाइन। अज़ीज़ दोस्तों, ओठ हाजी नवाब सां जे अॼु मरहूम नबी अॼु जे ॿुधे असांजे प्यारे भाउ मरहूम जे ईसाल सवाब जे लाइ ही जलसो रखियो वियो आहे। कुरान पढ़ाइण जो, ॿुधाइण जो, त जीअं अल्लाह ताला इहो संदसि पोयरनि जो अमल क़बूल फरमाए, मरहूम खे संदसि क़ब्र में इन जो सवाब अता फरमाए। अज़ीज़ व अक़ारिब जो मक़सद भी हुआ त रब जो कुरान पढ़बो, माण्हू ॿुधंदा। इन कुरान शरीफ़ जे पढ़ण सां सॼे महले ते अल्लाह जी रहमत वसंदी। पर जाथे जाथे कुरान पाक जो आवाज़ पहुचंदो उते भी अल्लाह जी रहमत वसंदी आहे, छो तो कुरान आहे ई रहमत। पोइ हिन कुरान पाक जे रहमत जे करे अल्लाह जो अज़ाब टरी वेंदो आहे। दुआ थो कयां त अल्लाह साईं तव्हां असांखे जेका हीअ ज़िंदगी ॾिनी आहे, इन सॼी ज़िंदगी में पाण, पंहिंजा बचड़ा, औरतूं सभु हिन कुरान सां मोहबत रखनि, ऐं इन कुरान शरीफ़ खे पढ़नि, इन जी तिलावत कनि, ऐं इन कुरान पाक जे अहकामनि ते अमल कनि, त जीअं तव्हां असांजी आख़िरत संवारजी पवे। मक़सद आख़िरत जो संवारजण, अल्लाह जी ज़ात जो भी मक़सद इहो या त मुंहिंजो किताब पाना पढ़नि, उन ते अमल कनि, त मां रब रहमत कयां, पंहिंजी बाज कयां, पंहिंजा इनाम ॾियां। हिकिड़ा अल्लाह साईं तव्हां असांखे इनाम ॾिना आहिनि जेके फ़ानी आहिनि,
जिनके फना थियण में को शक ऐं शुबो कोन्हे। दुनिया दौलत वजूद पंहिंजे इन वजूद में अणगणिया अल्लाह साईं असां ते एहसान कया, उज़वा अता कया, पर आहे तो सब फना वारी शयूं। जवानी अज अॻिते हली करे या जवानी ख़त्म थी वेंदी, नंढपण अॻिते हली नंढपण ख़त्म थी थो वञे। आख़िर हिन ज़िंदगीअ जो जवानी हुजे, नंढपण हुजे, वॾपण हुजे, पर इंतिहाई त हिन दुनिया खां हर हिकिड़ो अलविदा कंदो। ये दुनिया छॾींदो, चाहे या न चाहे। इज़ा जाअ अजलुहा ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। इंसान जो मौत वो रब वट मुकर्रर इंदो, कदहीं तो अचे इहो अल्लाह साईं मख्फी रखियो आहे। पर जेकर खबर हुजे तो सुभाणे मां मरंदुसि त मां सम्झां थो सॼी राति असां निंड कोन कंदासीं। इन इंतज़ार में सुबुह थींदो मरी अलतरे अल्लाह साईं इन मौत खे मख्फी रखियो आहे बांधे जे लाइ। पर इहो अटल हर हिक खे ख़बर आहे त मौत ईंदो। इहो बि ॾिसूं था त असांजा मिट माइट भाइर अज़ीज़ अक़ारिब जेके कंदा ऐं असां सां गॾु कचहरियूं कंदा हुआ, अॼु असां वटि कोन्हनि। उन्हनि मां असांजो मरो नबी ॾिनो साहब बि अल्लाह साईं संदसि क़बर खे जन्नत जा बाग बणाए। उहो बि कॾहिं हुयो हिते हे बंगला ठाहे, अॼु हिन बंगले में कोन थो रहे। हिन बंगले जो दरवाज़ो बंदि हूंदो आहे, अॼु दरवाज़ो खुलियो आहे जो वरी अॼु असांजे हिन क़ुरान जी महफ़िल हिन बंगले में रखी वई आहे। जंहिं ठारायो अॼु वो पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगी वञी क़बर वारी उन में पहुतो। उन ज़िंदगी जो दारोमदार सभी जे लाइ असांखे यकीन आहे त हिन क़ुरान पाक ते अमल करण में आहे। जेकॾहिं असां हिन क़ुरान पाक ते अमल कंदासीं त इहा क़बर वारी ज़िंदगी असां जे लाइ सुहिणी बणंदी। इहो ई यकीन असांजे हिन मिटनि माइटनि खे मजबूर कयो त अबे साईं खे सवाब पहुचाइण लाइ असां नेकीअ जो कमु कयूं, क़ुरान शरीफ़ पढ़ायूं, ख़ैर ख़ैरात कयूं। माण्हू अची करे उहा ख़ैर ख़ैरात खाईंदा, मन अल्लाह हिकिड़ो गिरह बि क़बूल करे असांजे अबे साईं जी, असांजे भाउ जी अल्लाह साईं क़बर में बख़्शिश फरमाईंदो। ऐं यकीन आहे या न आहे? कुरान पाक की जो फरमाए था अनफिकू फी सबीलिल्लाह, ओ बना मार बजे नाले ते न दुनिया में खर्च कर। वो वरी कुरान पाक की भी आयत में फरमाए मसलुल लज़ीना युनफिकूना फी सबील सबा सनाबिला फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युज़ाफ़ु लिमन यशा। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बाना केॾो तमारा को करीम आया है हिन दुनिया में मसलुल लज़ी
युनफिकून फी सबीलिल्लाह, मां अल्लाह जे राह में हिकिड़ो दाणो ख़र्च करे थो पियो, हिकिड़ो रुपयो ख़र्च करे थो, हिकिड़ो पैसो ख़र्च करे थो, इन पैसे जे एवज़ हिक रुपये जे एवज़ हिक दाणे जे एवज़ मां रब मिसाल ॾेई करे थो ॿुधायां, ईअं थी जीअं दाणो तूं ख़र्च करे पर इन दाणे खे जेको हारी वञी ज़मीन में हर रुकाए पाणी ॾेई करे रेज करे पोइ उन ज़मीन में वञी कणक जा दाणा छटींदो आहे। हिननि कणक जे दाणनि मंझां अल्लाह तो फरमाए हिक हिक दाणे मां मसलो पैदा कंदो आहियां। मसलुल लज़ीना युनफिकून फी सबीलिल्लाह कमसलि हब्बतिल अंबतत सबअ सनाबिला, दाणो हिकिड़ो ज़मीन में विधी बाना उन हिक दाणे मंझां मां वरी 7 दाणा पैदा कंदो आहे। दाणो हिकिड़ो हूंदो आहे पर हिकिड़े दाणे मां 7 सला पैदा करे इनखे झुगटो बनाए करे वरी 7 सालनि में 7 संग पैदा कंदो। फी कुल्लि सुनबलतिन मियातु हब्बा, दाणो त ज़मीन में हिकिड़ो विधो हुई पर हुन में 7 संग बणिया, वरी 7 संगनि में हिक हिक संग में 100 दाणो पैदा करे बाना कोठे ॾियां थो। ज़मीन में दाणो हिकु विधी 7 सला थिया, 7 सलनि में 7 संग थिया, 7 संगनि में 100 दाणो थियो, 700 दाणा। बाना मुंहिंजे नाले ते जेकॾहिं तूं ॾींदे त हिकु दाणो ॾींदे पर उन जो दर्जो दुनिया में एॾो 700 दाणा अता फरमाईंदो मां। वल्लाहु युज़ाअफु लिमन यशा, ओ बाना अञा वधायां त मूंखां कोई पुछण वारो कोन्हे। 7 सलनि जी जाइ ते मां 14 सला पैदा कया, ख़ुदा को केरु पुछंदो? कहीं जाइ ते तव्हां कणकुनि खे जॾहिं हाणे थियनि न तव्हां ॾिसो वञी तव्हांखे नज़र ईंदो त काथे 7 हूंदा, काथे 10 हूंदा, काथे 12 सला हूंदा। वल्लाहु युज़ाअफु लिमन यशा, दाणो त हिकिड़ो तोखे पर हिकिड़े हिकिड़े दाणे मथां एॾो बूटनि खे पैदा करण वारो ख़ुदा आहे। वॾड़ा असांजा वीचारा ज़मीनूं काहींदा हुआ, पाणी थोरा हूंदा हुआ, ज़मीनूं बि थोरियूं, खूहनि ते नारनि मां पाणी ईंदो, पोइ कंहिं वटि अनाज ख़रार थींदो त माण्हू ॾिसण ईंदा हुआ। मुंहिंजा भाउ जेकॾहिं अल्लाह साईं उन वक़्त में हिकिड़े माण्हू खां बाद में हाणे ॻोठ करे छॾिया, हाजी नवाब वसाण अल्लाह साईं असांजे इन मरहूम खे जन्नत फिरदौस अता करे, उन मंझां हीअ जो सॼो ॻोठ आहे हाजी नवाब वसाण, बेगाणे जो ॻोठ आहे, हजाणे जो ॻोठ आहे। हाजी साहब जो हिन असांजे जो उन जो ॻोठ आहे, हाजी गुलाम मोहम्मद जो ॻोठ आहे, लोंग वसाण जो ॻोठ आहे, हिकिड़े हिकिड़े माण्हू ॻोठ थी आहे। पर रब साईं कंहिंजो रोज़ खुटायो आहे, जेतिरो इंसान खे पैदा कयो अथई त तेतिरो वरी अल्लाह से रोज़ वधायो आहे। असांजो यकीन ख़तम आहे, उहा जुदा ॻाल्हि आहे, पर रब साईं तो चवे तो बाना मूंखे तूं विसरियल नाहे। इहे ई ज़मीन हुयूं, कॾहिं उन जी पैदावार थोरी हुई पर हाणे तूं जिरेब मां 40 मणनि खां बि वधीक खणंदो आहे। कॾहिं असां वटि जिरेब ॾींदो खरार, हाणे खरार खां मथे 35 मण 40 मण में सुठा सुठा जिरेब ॾियनि था पिया, सुठी सुठी ज़मीन। एकड़ ते 70-80 मण बि लहे थी पई कणिक। इहो केरु थो करे? अल्लाह थो करे या ॿियो केरु?
बाला मुखे तू प्यारो आ पैदा कयो थमाए दुनिया में तो तुझे रिज़्क़ जो ज़ामिन भी माया वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा जेको जमीन में पैदा कयो थम चुरंदड़ पुरंदड़ उन जे रिज़्क़ जो ज़ामिन मां अल्लाह आया तू ज़ामिन नहीं मां रब आया जेतरा पैदा कम सभिनी के रिज़्क़ दीनुम अम्मा जे पेट में बच्चो अचे थो अम्मा जे पेट जे अंदर अल्लाह उन बच्चे जो रिज़्क़ पैदा थो करे बाहिर रिज़्क़ ना अम्मा अम्मा अंदर अंदर उन बच्चे के अल्लाह खुराक दींदो आ नाड़े जे ज़रिए सां दुन में उहा हिकड़ी रगा जेके नाड़ो असां सॼूं था इहा रगा अम्मा जे पेट में अम्मा जे रहम सां मिलियल हूंदी आहे अम्मा जी मां वारीअ जो रस्तो अल्लाह बंदि करे छॾींदो आहे हर महीने में हर औरत जवान बाले खे रस्तो ईंदो आहे जॾहिं पर अम्मा जे पेट में यो बच्चो ईंदो आहे न्याणी हुजे या पुटड़ो हुजे अल्लाह जी फितरत ऐं कुदरत आहे यो रस्तो अम्मा जो बंदि करे इन नाड़े जे ज़रिए सां अल्लाह उन बच्चे खे अंदर खुराक ॾींदो आहे अहिड़ी खुराक जो बच्चो पलबो बि आहे वॾो बि थींदो आहे पर अंदर ग़िलाज़त बि बच्चे मां न निकिरंदी आहे खाधो अहिड़ो थो ॾे खुराक अहिड़ी थो ॾे जो बच्चो तूं असां बि इन मरहले में गुज़री आया हो अम्मा जे पेट में इहा खुराक खाई आया हो हा जॾहिं 9 महीना थिया या 10 महीना थिया ॿार जी दुनिया में विलादत वारो टाइम अची वियो अल्लाह दुनिया में उनजी खुराक रखी अम्मा जे पेट में ॿार निकितो ई मसाद अम्मा जे छातीअ में बदरिया खीर जा अल्लाह वहाए छॾिया ओ इंसान अॻ में हिक नारे जे ज़रिए तुंहिंजी खुराक पे थी हाणे दुनिया में आयो आहे त मां अल्लाह तुंहिंजी अम्मा जे सीने में तुंहिंजे लाइ पाक ऐं साफ़ मिठड़ो खीर तुंहिंजे लाइ पैदा थो कयां काथे मां खां तूं विसरियल आहे तूं थो मूंखे विसारे मां अल्लाह खां तूं विसरियल कोन्हे को पर हा यो ॿार हाणे जॾहिं 2 साल जो पांजे बच्चे के 2 सालन ताईं खीर प्यार जाए 2 सालन ताईं बच्चो अम्मा जो खीर पियो पे हाणे ॿियो साल जॾहिं थे तो अल्लाह उन बच्चे जे वात में लिसूं पैदा करे वरी उन लिसुन में दंद थो पैदा करे जॾहिं डंदड़ा ॿार खे था थियनि त अल्लाह अम्मा जे पिस्ताननि वारो जेको खुराक ऐं खाधो हुयो उहो बंदि थो फरमाए अम्मा बि थी चए हाणे बचिड़ो वॾो थियो आहे हाणे मौलवी साहब का मिठाई पड़ी रे मिश्री पड़ी रे साईं शेर पड़ी रे तेन बच्चे खे मां हाणे पिसान छॾाईंदम खीर छॾायां थी अल्लाह तो फरमायो इंसान ओ इनाम मांजा बचड़ा तुझी खुराक रखियम पराणे ओ खीर ना त पोए मां दुनिया में तुझ लाइ हर किस्म जा मेवा थो पैदा कया अंब भी खाए जाए खारको भी खाए जाए नारियो भी खाए जाए सूफ भी खाए जाए अन्न भी खाए जाए कणक भी खाए जाए जूअर भी खाए जाए मानी पचाए करे खाई तू इनखे कुटियूं भोरे करे खाई महिला माल जो खीर जुदा थो जाए वा इन्नकुम फिलनार लाइबुरा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिहा मिन बैन फरफिन व दमिन लबनन खालिसन साइगल लिशारिबीन सुभान अल्लाह तोखे काथे विसारियो दंदड़ा ॾेई करे हाणे दुनिया जूं वरी नेमतूं थी ॾियनि त पियो खा मेवा खा खीर खा अनाज खा मां तरफ तोखे विसारियो कोन्हे को पर तूं अची दुनिया में वरी मूं ख़ुदा खे तो विसारी मूं ख़ुदा खे न विसार तू हिन दुनिया में आयो आहे अची करे मां अल्लाह जी ताबेदारी ऐं फरमाबरदारी कर नेकी जा कम कर त मां रब घणो कुझु ॾियां पोइ वरी अल्लाह साईं क़ुरान में दसियो त हा तुंहिंजा अज़ीज़ वक़ारिब जेकर हिन दुनिया मां हलिया वञनि
त तू पुठियों पुट आएस न्याणी आएस इने अबे अम्मा जे लाइ दुआ जो दर न बंद कजाए दुआऊं घुरजाए वो तुझू ये दुआऊं भी कबूल कंदुम तुझे ये तुझू ये खैर खैरात भी कबूल कंदुम तुझी अम्मा के तुझे अब्बे के इन कब्र में इन जो भी सवाब अता बेशक ई बो खैर खैरात इन लाइ कया न एकड़ो वाक्यो ता के ॿुधायां एकड़ो बुजुर्ग ख्वाब में पियो ॾिसे पाड़े से यखे तक कब्र में कुछ हुन बेचारे ते अज़ाब हुयो उन बुजुर्ग के चई तम वट पुठियां त कोई कोने जो मुंजला खैर खैरात करे हिकड़ी न्याणी छड़े आयो आ पर वो न्याणी बदराह बणजी वई आ ओ बुजुर्ग मौलवी साहब जड़े सुजाग थी त उन मुजी न्याणी दे न्यापो खणी मन जाए त मुझे नाले ते को अल्लाह जे नाले ते खैर करे तरफ कबूल करे मुजो कब्र जो अजाब दूर थे बुजुर्ग उन जो नालो जो गोठ सजो कुछ पूछी करे ख्वाब में बेदार जो थो तो सुबह जो उन गोठ में आयो पूछा कई दस्यों तो फलानी न्याणी न मानू जी न्याणिया जे तोके ख्वाब में न्यापो ॾिनो आ या औरत तो सा अज मिलंदी त फलाणे शहर का बाहर ते पानी जो चश्मो आ उते हुस्न करण लाइ वेंदी आ उते तो सा मिलंदी किताब लिखन था त बुजुर्ग उते माई साहब उन डंड में उन चश्मे में पानी में थी हुस्न करे गर्मी जी मौसम बुजुर्ग बाहर बीठो आ चवे थो ओ मां अज मां तोड़े अब्बे जो न्याबो खणी आयो आ अम्मा को नेकिया जो कम कर त तुझे पी के सवाब मिले उन पुठो चवा त मुझे बच्चे के वनी चओ मुझी न्याणीअ के चओ त वो नेकिया जो कम करे अल्लाह तो गफूर रहीम आने का रब राजी तो देरी कर उन माई मजाक कई मश्करी करे पानी जो लप भरे करे किनारे जे पासे दे उछले उन्हारे जो जी मौसम पानी उछले करे चवे थी अल्लाह जे नाले ते बाबे जे ईसाल सवाब जे लाई पानी की लप थी दिया ये जो पानी यानी किनारे ते कियो तो किनारे ते हिकड़ी किविल बेचारी उन्यारी पई फटके पई वो पानी उन औरत जो ने किविल पे किलो किविल खे जो आराम मिलो पानी जो वो टेपो उन दे वातरे में पयो त किविल खान दुआ न की वई ओ मुंजा रब्बा जेने पानी जे करे ई पानी मुझे मथा पियो आ मुंजा अल्लाह उनके माफी अता कर छो त आऊं त मरण में होयम यो पानी मुझे मथा आयो आ मां किविल थी उन जे लाए दुआ घुरा एना बुजुर्ग चुप है ना छोकरी त अजीब कम दिखारे छयो ठयो चुप करे वो बेचारो घर मोटी आयो रात जो सुतो पयो आ निंद्र में ख्वाब में वो सागोई पोड़ो अच्छे लिबास ची मिले तू अल्लाह से ख्वाब में दिखारे तो वो कुराड़ो शुक्र थो बजाने ओ साईं मौलवी साहब ओ बुजुर्ग तुझी बड़ी मेहरबानी मुझे न्याणी वट वे न्याणी आई पानी जी लप खणी मु जे साल सवाब जे लाए अल्लाह जे नाले ते बाहर उछली वो किविल जे मथा गिरी किविल दुआ घुरी अल्लाह उन किविल जी दुआ भी कबूल कई मुंजी न्याणी जी वा लप पानी वारी भी कबूल कई जिन जे सवाब जे करे अल्लाह मुझे मथा कब्र जो अजाब भी खणी चलियो सुभान अल्लाह तो ये मुंजी न्याणी के वनी चेजा त तुझी मेहरबानी बचा जो तो यो पानी जो ढुकड़ो उछलियो जे न उछली हां त मुझी कब्र में अजाब बेनी सुबह जो बुजुर्ग वरी सागे टाइम ते सागी डंड वट वयो
वञी करे उन औरत खे ॿाहिरि चई मुंहिंजी ओ न्याणी तोखे शाबाश आहे, तुंहिंजी पाणीअ जी लप अल्लाह क़बूल कई। ओ इन पाणीअ जी लप उछलण जे करे किविल वीचारी मरे पई, उन जे मथां इहा पाणी वञी किरियो आहे, टेपा पाणीअ जा किरिया, किविल दुआ घुरी, अल्लाह किविल जी दुआ भी कबूल कई, तुझी पानी जी लप भी कबूल कई। अल्लाह तुझे अब्बे जे मथा अजाब खणी छड़ियो, अब्बो तुझो शुक्रियानो पियो बजाड़े। अम्मा मां तुझे नेकीअ जे कम जे करे ओ तुझे पी जो न्यापो खणी तोखे ॿुधायां तो त रब केॾो गफूर रहीम आहे। सुभान अल्लाह। जॾहिं छोकिरीअ इहे अल्फाज़ ॿुधाए त हुन में ख़ूफ़ ख़ुदा जागी किताब लिखन था तो अखियुनि मां पाणी वहे त मूं जहिड़ी बदकार औरत जे हिकिड़ी लप पाणी जी उछलण अल्लाह क़बूल तो करे त पोइ तोबा ताब जे करे मां थियां त मूंखे अल्लाह माफ़ी न ॾियो। उहा छोकिरी ॿाहिरि निकिरी कपिड़ा पाए करे उन बुज़ुर्ग खे चई त अॼु खां पोइ मां तौबा ताब थी थियां, मां कोई गुनाह न कंदमि, मुंहिंजी गुनाहनि वारी ज़िंदगी साईं हाणे के नेक मर्द सां मुंहिंजी शादी कराए त मां बाक़ी ज़िंदगी अल्लाह खां ख़ौफ़ कंदे ऐं अल्लाह जी ताबेदारी कंदे। सुभान अमिड़नि भेनरनि भाइरनि खे ॿिन्हिनि खे सभिनी खे ॿेड़ी मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिन क़ुरान खे पढ़ो, हिन क़ुरान ते अमल कयो। इहो क़ुरानी कम नी छो तो क़ुरान दसे थो असां तव्हां कंदा आहियूं ईअं। ओ जॾहिं आख़िरी टाइम थींदो आहे न पोइ चवंदा आहियूं त वारो कयो यासीन त पढ़ीस मौलवी साहब चवंदा आहियूं। रब फरमाए इज़ा बलगत तराक़िया वक़ील मर्रा वज़न्ना अन्नहुल फिराक़ वल्तफ़त साक़ बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़। सुभान अल्लाह। रब मयार ॾेई करे वरी छा थो चवे ओ बाना उन वक़्त त मौलविन खे घुराए करे चवंदो आहे त यासीन पढ़ो, पर मयार की पंहिंजी दुनिया वारी ज़िंदगी में बेनमाज़ियां त नमाज़ी बणज, बेरोज़ा त रोज़ा तू बणजो, बदकारा त बदकारी छॾे करे मां अल्लाह जो ताबेदार ऐं फरमाबरदार बणजो। छो त रब तो फरमाए कुरान में फला सुभान अल्लाह। सारी जिंदगी मुझे कुरान पाक की नाफरमानी में गुजारियाई, इए त न कर नाफरमानी त न कर मां अल्लाह जी। मां अल्लाह कुरान में तोखे चवां थो पयो फला सदका वला सल्ला, बाना मां अल्लाह जी ताबेदारी न कयई, मां अल्लाह जे कुरान के सच्चो कोन मञी, जे सच्चो मञी हां त फला वला सल्ला बेनमाज़ी न थी आ। अॼु वेली अर्ज़ करायो आ मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरियूं मुंहिंजा दोस्तो सभु निमाज़ी बणिजो, सभु निमाज़ी बणिजो त रब मयार थो ॾे क़ुरान में त ने जेको निमाज़ी न आहे उनखे रब थो चवे त छो मुंहिंजे क़ुरान खे न मञी। मुंहिंजे क़ुरान त फरमायो तोखे ओ बाना निमाज़ी बणिजो, अकीमुस्सलात निमाज़ कायम कजाए, निमाज़ कायम कजाए। जेकरे मां अल्लाह तोखे दुनियाई दौलत ॾियां त उन दुनियाई दौलत मां मुंहिंजे नाले ते ख़र्च भी कजाए। वातु ज़कात, ज़कात भी ॾिजाए, लेखो करे त मूं वटि केतिरो पैसो आहे, मूं वटि केतिरो माल आहे, मूं वटि केतिरो सोन आहे, छो त इन मां जेतिरो ख़र्च कंदे मां अल्लाह वधाईंदो मां पर खुटाईंदो मां कोन। अल्लाह जे नाले ते ॼण सां माण्हू चवंदा मता खुटी पऊं, खुटंदो कोन भाऊ। भला हीअ कमु कयो, अर्ज़ु करणु आयो त नेकीअ जे कमनि जे करण में जेतिरी दिलि वॼाइण सां अल्लाह जे नाले ते ख़ैर ख़ैरात कंदव कोन खुटंदो भाऊ। हिन जो मिसाल हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां।
जी कुरान में जो मिसाल ॿुधायोमांव त हिकिड़े दाणे ते अल्लाह 7 दाणा थो ॾे, 7 दाणनि में 7 संग थो ॾे, 7 संगनि में 700 दाणा थो ॾे। ये मुझे साईं ने फरमायो मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा। इन दुनिया में अल्लाह हिक नेकीअ जे करण ते 10 नेकियूं ॾींदो आहे। हिक नेकीअ ते घणी नेकियूं ॾींदो आहे? 10 नेकियूं। मुझे सोने अली मुर्तदा जो तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। अम्मा खातून जात हिकिड़े ॾियारे ते सोने अली साईं खे फरमायो अली वञी बाज़ार में जा हिकिड़ो ॾाढ़ू त वठी आ, मुंहिंजी दिलि चाहियो आहे त मां ॾाढ़ू खावां। सोने अली साईं बाज़ार में विया, वञी बाज़ार में जा हिकिड़ो ॾाढ़ू वरितऊं। ॾाढ़ू वठी करे ॿाहिरि निकिता त हिकिड़ो ग़रीब मिस्कीन बुखारो हुयो। उहो बुखायल शख़्स अची करे अर्ज़ु कयो सोना अली बुखायल अल्लाह जे नाले ते हिकिड़ो ॾाढ़ू जेको हथ में अथई उहो मूंखे अल्लाह जे नाले ते ॾे। मुंहिंजे मिठड़े अली साईं उहो ॾाढ़ू जेको अम्मा ख़ातून जन्नत लाइ वठियूं पिया वञनि उहो ॾाढ़ो खणी करे उन ग़रीब मिस्कीन खे ॾिनो। ग़रीब मिस्कीन ॾाढ़ो वठी करे सोने अली साईं खे दुआऊं ॾींदो वियो। मुंहिंजो सोनो अली जॾहिं वापसि घर में आयो, मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत पुछा कई अली ॾाढ़ू वठी आए? चई वठी त आयो आहे पर वठी अचण खां बाद में सौदो करे आयो आहे। अम्मा खातून जन्नत फरमाए तो सौदो करे आए, ॿुॾे त वठी कोन आए। जे मां अहिड़े खे ॾेई आयो आहे जेको हिक जे एवज़ 10 ॾींदो आहे। हिक जे एवज़ घणा ॾींदो आहे? 10 ॾींदो आहे। अञा इहे ॻाल्हियूं पिया पाण वे कल त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम साईं वटि हिकिड़ो साहबी आयो ॾाढ़ू खणी। तोहफ़ो साईं मुंहिंजो तोहफ़ो क़बूल पई। मुंहिंजे आका साईं जी दिलि ख़ुशि थी पई। फरमायो साहबी खे त साहबी हे ॾाढ़ू खण मुंहिंजी न्याणी खे ॾई आ। वो साहबी आयो ॾाढ़ू खणी आयो। 10 ॾाढ़ू आ, हुन में जा हिकिड़ो ॾाढ़ू खणी खीसे में रखियई, 9 ॾाढ़ू खणी करे मिठड़े अली मुर्तदा खे ॾिनई। सोनो अली मुर्तदा उहे 9 ॾाढ़ू गणे करे चयो पुट हे मुंहिंजा नाहिनि, हे मुंहिंजा नाहिनि, मुंहिंजा हुजनि हा त 10 हुजनि, हे 9 आहिनि। ओ साहबी गुरबी फरमाए त सोना अली वाक़ई 10 ॾाढ़ू ॾेई थोरी ॿियो बि ॾाढ़ू वठी पियो आहे। मूं चयो बसि हिकिड़ो साईं जन खे ॿुधाईंदुमि, सोने अली साईं खे ॿुधाईंदुमि त इहो ॾाढ़ू भला मुंहिंजी बि दिलि चाही त मां बि हिनखे खावां। साईं हीउ ॾाढ़ू वाक़ई में 10 आहे। त मुंहिंजे अली साईं खे यकीन हो न इहो त अल्लाह जे नाले ते हिकु ॾेई आयो आहे त घणा ॾींदो? 10 ॾींदो। तव्हांखे इन जो मिसाल मां पंहिंजो मोहसिन साईं मंजूर साहब वसाण जो मिसाल तो ॿुधायां त इन ग़रीब मिस्कीननि ते एतिरो ख़ैर ख़ैरात कंदो आहे। ईदुनि ते तूं अचे ग़रीबनि खे ईअं हज़ारे रुपया खणी थो ॾे पियो, पर खोट अथसि अञा रब वधाएसि। केतिरनि ग़रीबनि मिस्कीननि वसाण त चयो पर ॿियनि क़ौमुनि वारनि खे बि बिना पैसे ॾियनि। माण्हू लखें रुपया था भरनि नौकरनि जे लाइ। उन्हनि ग़रीबनि मिस्कीननि खे चूंडे चूंडे ॻोठ में ऑर्डर थो नौकरनि जा ॾे, कंहिंखे मास्तरीअ जा, कंहिंखे सिपाहीगीअ जा, कंहिंखे पटेवाली जा, कंहिंखे चौकीदारी जा, कंहिंखे ऑफिसरनि जा बि साईं ऑर्डर ॾिना आहिनि। उहे ग़रीब मिस्कीन जेके पंहिंजे घरनि में पघारूं खणी बचड़ा पालनि था, छा मंजूर साहब जे लाइ दुआऊं न ॿुधंदा? एतिरियूं दुआऊं मंजूर साहब जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां थो। इंशाअल्लाह मंजूर साहब खे जेकॾहिं MNA बणायई, MPA बणायई, वज़ीर दाख़िला बणाए त इंशाअल्लाह हिकिड़ो ॾियारो थींदो जो मंजूर साहब असांजो वज़ीर आला बि ठहंदो। छो त अल्लाह जे नाले ते ॼण वारो आहे। अल्लाह जे नाले ते जेके ॼण वारा आहिनि ख़ुदा उनखे दुनिया में बि कोन खोटी ॾींदो आहे, आख़िरत में बि कोन खोटी ॾींदो। छो त इहे नेकियूं त अल्लाह साईं वटि क़बूल थींदियूं न। सो इहे नेकियूं कयो, भलाइयूं कयो, क़ुरान पढ़ो, क़ुरान वारनि जो क़दुरु कयो, ग़रीबनि मिस्कीननि जो ख़्यालु कयो। इन्हनि मिस्कीन जो ख़्यालु कंदासीं, अल्लाह जे नाले ते ॾींदासीं त भाऊ हिकु बि कोन खुटंदासीं। त हुते बि मुंहिंजो ख़ालिक सखी आहे, उहो एॾो सखी आहे जेको हिते बि ॾींदो त मरण खां पोइ बि ॾींदो। मरण खां पोइ इहा क़बर पुछा थी करे जन्नत जा बाग़ बणाए ॾींदो। इन खां वधीक ॿियो छा मिले?
अर्ज़ असां करण आया आहियूं ऐं इहो त मिली नेक बणिजो सभई हिन क़ुरान ते अमल कयो त असांजी इहा दुनिया ऐं आख़िरत सवारजी वञे। जेको मूं चयो अल्लाह से मुंहिंजो चवणु क़बूल फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।